जो उस्मान उमर रज़ियल्लाहु ताला की शहादत शबीह ज़िलहज ते पाण ज़ख्मी थिया 23 ज़िलहज जी 23 तारीख़ 26 ज़िलहज ते पाण ज़ख्मी थिया ऐं यकम मुहर्रम उल हराम जी रात पाण शहीद थिया ऐं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला जी शहादत जेका है वह मस्जिद नबी जे मेहराब नबवी में फजर जी नमाज के अंदर उनजे यो ज़ख्मी थियण जो वाक़ियो थियो। हिकिड़ो मरदूद माण्हू हो ऐं मजूसी नस्ल हो, मजूसी हो माना बाज कोई जड़ो गैर मुस्लिम हो। उन जो नालो अबू लोलो फैरोज मजूसी उन्हीं हज़रत उस्मान हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला जे मथां फजर जी नमाज में हमलो कयो ऐं उन में ज़ख्मी थी पिया, जंहिंमें अंदरां आंद्रा भी कटिजी विया। ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला बाद में पुछा कई त मूंखे इहो कंहिं धक वयो। हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु बुखारी शरीफ जी रिवायत में फरमाइनि था त मां अर्ज़ कयो साईं वो पुरानो जेको मजूसी अबू लोलो फैरोज आहे ऐं वो हज़रत मुगीरा इब्न शुअबा जो ग़ुलाम आहे, उन्हीअ तव्हांखे इहो कंजर आयो जंहिंसां तव्हां ज़ख्मी थी पियो। पाण फरमायो अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हां अल्हम्दुलिल्लाह कींदा चओ ज़ख्मी थी पिया हो। फरमाया तो इन्हीं जे करे अल्हम्दुलिल्लाह चवां थो जो मूंखे क़त्ल करण वारो को मुसलमान न हो ऐं अल्लाह तबारक व तआला मूंखे शहादत वारो मौत ॾींदो, छो त मूंखे गैर मुस्लिम मारियो। इन ते मां अल्हम्दुलिल्लाह चवां। पाण हमेशह दुआ कंदा अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजअल मौती फी बलद रसूलिक। ऐ मुंहिंजा अल्लाह मूंखे पंहिंजे राह में शहादत वारी मौत नसीब फरमा ऐं मुंहिंजो मौत रसूलुल्लाह जे शहर में फरमा। माण्हू ॿुधो साईं इहा कहिड़ी दुआ था कयो। मदीनो अमन अमान जी जगह, हिते अल्हम्दुलिल्लाह वॾो अमन आहे, कंहिंखे ताक़त कयां जो कोई जुर्म करे सघे। तव्हां मदीने जी दुआ था कयो, फरमायो त मुंहिंजी तलब आहे त अल्लाह तबारक व तआला मूंखे रसूलुल्लाह जे शहर में मूंखे मौत नसीब करे। इन्हीं जे करे अकाबिर जेके भी उम्मत जा आहिनि उहे पसंदि कंदा आहिनि त असांखे मदीने जो मौत नसीब। असांजे अकाबिरनि में जा हज़रत शेखुल हदीस मौलाना मोहम्मद ज़करिया साहब कांदेलवी, बानी तबलीगी जमात मौलाना इलियास साहब जा भाटिया हुआ, उहे भी जन्नतुल बकी में मदफून आहिनि। आख़िरी उमिरि तक़रीबन 10 साल मस्जिद नबी में नमाज़ पढ़ी ऐं उते वफ़ात करे विया। उन्हनि जा ख़लीफ़ा कारी फतेह मोहम्मद पानीपती रहमहुल्लाह हिन वक़्त के अरब ऐं अजम जा शेख शुमार थींदा। उन्हनि जी भी क़बर मुबारक जन्नतुल बकी जे अंदरि आहे। असांजा उस्ताद मौलाना अब्दुल हफीज़ मक्की साहब रहमतुल्लाह अलैह, उन्हनि जी भी क़बर जन्नतुल बकी जे अंदरि आहे। ऐं मौलाना आशिक़ इलाही बुलंदशहरी तफ़सीर जा मुफ़स्सिर हुआ, वॾा आलिम हुआ ऐं वक़्त जा वॾा अहलुल्लाह हुआ। हज़रत शेखुल हदीस मौलाना ज़करिया साहब जा ख़लीफ़ा, असांजा उस्ताद भी हुआ। असांजी दस्तारबंदी भी उन्हनि कराई, उहे भी जन्नतुल बकी में मदफून आहिनि। उन्हनि खां अॻु में हज़रत मौलाना शाह मोहम्मद इसहाक़ देलवी रहमहुल्लाह, उन्हनि जी भी इहा तमन्ना आई त मुंहिंजी वफ़ात मदीना मुनव्वरा में थिए। उन्हनि जी भी क़बर मुबारक जन्नतुल बकी में आहे। हिंदुस्तान जा हुआ, सहारनपुर जा शेखुल हदीस हुआ ऐं मौलाना रशीद अहमद गंगोई जा ख़लीफ़ा हुआ, पर वफ़ात उन्हनि जी मदीना मुनव्वरा में थी ऐं तदबीन उन्ही जन्नतुल बकी में। अहिड़े तरीक़े सां शाह अब्दुल गनी मुहद्दिस देलवी रहमहुल्लाह, जेके असांजे सनद जा वॾा इमाम आहिनि, उन्हनि जी क़बर मुबारक भी जन्नतुल बकी जे अंदरि आहे। ऐं लखे उलमा सिंध जा घोटकी जा वॾा आलिम हर मौलाना मोहम्मद हयात रहमहुल्लाह, उहे भी जन्नतुल बकी में मदफून आहिनि, जेके
पंहिंजे ज़माने जे अंदरि तक़रीबन 12वीं सदी जे अंदरि सभ खां वॾा मदीने मुनव्वरा जा आलिम हुया। पंहिंजी आख़िरी ज़िंदगी मदीना मुनव्वरा में गुज़ारी ऐं उन्हनि जा वरी शागिर्द शेख अबुल हसन सिंधी जेके ठठे जा हुआ, पैदा ठठे में थिया, पर उनजी वफ़ात जेका आख़िर में मदीने जे मोहबत में मदीना मुनव्वरा विया ऐं एॾो वॾो मक़ाम हुनजो सियाह सिता 6 किताब आहिनि जेके बुख़ारी, मुस्लिम, तिरमिज़ी, अबू दाऊद, नसाई, इब्न माजा, 6 जे मथां हुनजो आशियो आहे। आशियत सिंधी मशहूरु आशियो आहे, हर बुख़ारी जे मथां मौजूदु हूंदो आइटम। त उन आशियत सिंधी जा मुसन्निफ़ आहिनि शेख अबुल हसन मोहम्मद आबिद सिंधी रहमहुल्लाह, उहे बि जन्नतुल बक़ी में मदफून आहिनि। एॾा वॾा ज़माने जा पंहिंजे वक़्त जा आलिम आहे त जॾहिं बहरी जहाज़ ते पाकिस्तान खां ठठे खां विया, उन ज़माने में जिद्दा में बहरी पोर्ट न हो ऐं अदन में यमन में माण्हू रहंदा हुआ। पोइ हाजी यमन खां वरी मके ईंदा ऐं मदीने वेंदा हुआ। अदन यमन जो शहर आहे, उनजो वॾो पोर्ट उन ज़माने में, उते लहंदा हुआ। उते जब लहनि पिया उन जहाज़ में जा, यमन जे बादशाह खे अॻे ख़बर पइजी वई त शेख आबिद सिंधी रहमतुल्लाह अलैह उहे अची रहिया आहिनि फलाणे जहाज़ में। त बादशाह पंहिंजे हज़ारनि पंहिंजे माना लश्कर सां गॾु शेख आबिद सिंधी रहमतुल्लाह जो इस्तक़बाल कयो ऐं उन खे हाजिया कई ऐं इस्तक़बाल करे पंहिंजे दारुल ख़िलाफ़त में वठी वियो यमन जो बादशाह ऐं उनखे अर्ज़ु कई, कई ॾींहं रखी करे अर्ज़ु कई त साईं मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, ख़ुदा जे वास्ते तव्हां क़बूल फरमायो। चइबो आहे कहिड़ी आहे? इहा ख़्वाहिश आहे त तव्हां मुंहिंजे हिन पूरे यमन मुल्क जा यानी चीफ जस्टिस थियो ऐं चीफ जेके चवंदा आहिनि काज़ी क़ुज़ात अरबी में, त तव्हां सॼे यमन जा काज़ी हुजो। 6 साल हुते काज़ी क़ुज़ात जो लक़ब सां रहिया ऐं 6 सालनि खां पोइ इजाज़त वठी करे मदीना मुनव्वरा आया। त मुंहिंजा क़ाबिल एहतराम दोस्तो और उते वफ़ात कयूं, उते मजबूत थिया। मक़सदु ॻाल्हि जो इहो आहे त औलिया अल्लाह अहलुल्लाह उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे मदीने जो मौत नसीब फरमाए। हज़रत उमर बि इहा दुआ कंदा हुआ, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजअल मौती फी बलद रसूलिक। ऐ अल्लाह मुंहिंजो मौत रसूलुल्लाह जे शहर में फरमाए। अल्लाह ताला उहो नसीब फरमाए। वफ़ात खां तक़रीबन 1 हफ़्तो अॻु में हज बैतुल्लाह जे लाइ विया ऐं 19 ज़िलहज ते हज बैतुल्लाह खां वापसि आया। 14 ते हुतां हलिया ऐं 19 ते अची पहुता मदीना मुनव्वरा ऐं 19 खां पोइ 26 ते हज़रत उस्मान उमर रज़ियल्लाहु अन्हु जे ज़ख़्मी थियण जो ऐं शहादत जो वक़्तु पेश आयो। वफ़ात खां 1 ॾींहुं अॻु में सहाबा किराम जी मजलिस हुई, किबार सहाबा वेठा हुआ, जंहिंमें हज़रत हुज़ैफ़ा इब्न यमान रज़ियल्लाहु तआला अन्हु जेको साहिब सिर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो, जंहिंखे चवंदा त हुज़ूर साईं जे राज़नि खे ई ॼाणे थो। हुज़ूर साईं पंहिंजे राज़ वारियूं ॻाल्हियूं उन्हनि खे ॿुधाईंदा हुआ। हज़रत हुज़ैफ़ा इब्न यमान खे वॾो सहाबी आहे हुज़ैफ़ा इब्न यमान रज़ियल्लाहु तआला अन्हु साहिब सिर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहे मजलिस में वेठा, उनखे फरमायो त तव्हां मूंखे ॿुधायो त फितनो कॾहिं शुरू थींदो? हुज़ूर साईं खां का अहिड़ी हदीस आहे तव्हां वटि जंहिंमें पाण फितने जे बारे में ॿुधाईंदो त फितनो कॾहिं शुरू थींदो? त हज़रत हुज़ैफ़ा इब्न यमान जो त साईं मूंखे यादि आहे, हुज़ूर साईं मूंखे फरमायो त फितनो कॾहिं शुरू थींदो, मूंखे उहा शइ यादि आहे। फरमायो त ॿुधाए थो फितनो कॾहिं थींदो? फरमायो त ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु तव्हांखे उन फितने जी कहिड़ी परेशानी आहे? छो त तव्हांजे ऐं उन फितने जे दरमियान हिकिड़ो दरवाज़ो आहे। तव्हांजे ऐं फितने जे दरमियान हिकिड़ो दरवाज़ो आहे, उहो दरवाज़ो टोड़ियो वेंदो, उन खां पोइ फितनो थींदो, फितन जो ज़मानो ईंदो। त हज़रत उमर फरमायो त मूंखे इहो ॿुधाए थो दरवाज़ो टोड़ियो वेंदो या खोलियो वेंदो? त हज़रत हुज़ैफ़ा चयो न साईं उहो दरवाज़ो टोड़ियो वेंदो, खोलियो न वेंदो, टोड़ियो वेंदो। त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु सम्झी विया हिन जो छा मतिलबु आहे। पोइ हज़रत हुज़ैफ़ा खां शागिर्द पुछियो इहा हदीस बयानु कंदे त साईं हज़रत उमर खे ख़बर आहे तो दरवाज़ो कहिड़ो आहे? चईं हा पुट जी तोखे इहा ख़बर आहे त ॾींहं खां पोइ राति अचणी आहे या राति खां पोइ ॾींहुं अचिणो आहे, इहो तोखे यकीन आहे।
हज़रत उमर खे बि इहो यकीन हो त उहो दरवाज़ो मां पाण आहियां, मुंहिंजे हूंदे कॾहिं फितरो न ईंदो, मुंहिंजे वफ़ात खां पोइ फितरो ईंदो, ऐं दरवाज़े जो टोड़ण जो मतिलबु इहो आहे त मूंखे शहीद कयो वेंदो, उन खां बाद बि फितरा ईंदा उम्मत जे मथां। मुंहिंजे हूंदे इंशाअल्लाह फितरो उम्मत जे मथां न ईंदो। चुनांचे तव्हांखे ख़बर आहे त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु तक़रीबन 22,000 मुरबा मील जे मथां हुकूमत कई आहे। 22,000 मुरबा मील मके ऐं मदीने खां वठी अरब जो सॼो जज़ीरो ऐं हुन खां बाद में अॻिते शाम ताईं बैतुल मुक़द्दस बि थी चुको। इन सॼे इलाइक़नि ते हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला जी हुकूमत आहे ऐं अदल और इंसाफ़ एतिरो मज़बूत हुयो जो अल्हम्दुलिल्लाह कंहिं बि इलाइक़े मां इहा शिकायत न ईंदी त कंहिं माण्हू खां चोरी कई आहे या को माण्हू क़तल थियो आहे। पूरे जे ज़िंदगीअ जो पूरे दौरे ख़िलाफ़त जे 10 सालनि जे अंदरि हिकु अधु को अहिड़ो केस आयो जेको क़तल जो केस हुजे, न त इन 22,000 मुरबा मील ते हिकिड़ो केस बि क़तल जो न आहे। एॾी वॾी अदालत हुई, छो त कातिल खे ख़बर हुई त जेकॾहिं मां अहिड़ी का हरकत कई त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला मूंखे कोन बख़्शींदो।